शहबाज शरीफ जो चवण आहे त पीटीआई हथियारबंद वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवण आहे त पीटीआई हथियारबंद टोलन ज़रिए वफ़ाक़ ते हमलो कयो आहे। केपी बलूचिस्तान में अफ़सोस जोगा वाक़िया थी रहिया आहिनि। मुल्क दुश्मन पाकिस्तान खे कमज़ोर करण जी कोशिश करे रहिया आहिनि। बलूचिस्तान में दहशतगर्दनि खे परदे मां फंडिंग थी रही आहे। मिसाक जमहूरियत खां पोइ मिसाक मईशत जो वक़्तु अची वियो आहे। मुल्क खे तब्दील करण लाइ सभिनी खे गॾिजी कमु करणो पवंदो। इस्लामाबाद में नाकाम एहतजाज खां पोइ तहरीक इंसाफ में इख्तिलाफ सलमान अकरम राजा जनरल सेक्रेटरी साहिबजादा हामिद रज़ा कोर कमेटी जे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। वफाकी सरकार तरफा पीटीआई बानी जे सियासी कैदी होने जो तासुर रद्द। गिरफ्तार थियल मुज़ाहिरीन में अफगान शहरी भी शामिल आहिनि। सवाल आहे त अफगान शहरनि खे मुज़ाहिरे में छो आंदो वियो। अता तारण पीटीआई बानी सियासी कैदी नाहे मतस करप्शन जा संगीन इल्जाम आहिनि। पीटीआई कारकुननि रेंजर्स ऐं पुलिस ते एहलकारनि खे शहीद कयो। तहरीक इंसाफ फौजी थाकनि समेत हसास हंधनि ते भी हमला करे चुकी आहे। एहसन इकबाल रियासत कमज़ोर समझंदड़नि खे सबक मिली वियो आहे। अली अमीन गंडापुर ऐं बुशरा बीबी कारकुननि खे अकेलो छॾे भॼी विया। पीटीआई वारा माज़ी में भी यूटर्न वठंदा रहिया आहिनि। पंहिंजी बुज़दिली लिकाइण लाइ लाशनि ऐं गोलियुनि जी वावेला कई पई वञे। तलाल चौधरी पीटीआई क़यादत खे मुल्की तरक़ी हज़म न थी रही आहे। इस्लामाबाद में एहतजाज सबब मईशत खे नुक़सान पहुतो आहे। अमीर मकाम वफाकी काबीना जी अक्सरियत केपी में गवर्नर राज लागू करण जी हिमायत करे छॾी। हुकूमत तरफां गवर्नर राज बाबति पीपी कौमी वतन पार्टी ऐं एएनपीएस सां मशवरे जो फ़ैसिलो। कानून वारी वज़ारत ऐं अटॉर्नी जनरल पंहिंजी राय बि वफाकी काबीना खे आगाह करे छॾियो। हुकूमती ज़रियनि जो चवण आहे त केपी हुकूमत ॿ भेरा वफ़ाक़ ते हमलो करे गवर्नर राज जो जवाज़ पैदा कयो आहे। सरकारी मुलाज़िम ऐं मशीनरी भी इस्तेमाल कई वई। वफाकी काबीना जे इजलास में रुगो हिकु नुकाती एजेंडा ते गौर कयो वियो। सियासी इतिहादनि ऐं ॿियनि स्टेक होल्डर सां राब्तो करे गवर्नर राज बाबति क़तई फ़ैसिलो कयो वेंदो। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज नई तारीख़ लिखी छॾी। 100 इंडेक्स तारीख़ में पहिरियों भेरो 1 लख पॉइंट्स पार करे वई। 100 इंडेक्स 790 पॉइंट्स जे इज़ाफ़े सां 1,479 पॉइंट्स ते पहुची वई। मुआशी माहिरनि जो चवण आहे त व्याज जी शरह में घटिताई सां करंसी सर्कुलेशन में इज़ाफ़ो थींदो। हुकूमती क़दमनि सबब मईशत दुरुस्त रस्ते ते हली रही आहे। सिंध टीवी नेटवर्क जे सर ते 1 दिसंबर ते मज़हबी भाईचारो असांजी सकाफ़त सिंधु दरिया असांजी मईशत जे सिरे हेठि सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जूं तयारियूं आख़िरी मरहलनि में दाख़िल थी वियूं। हैदराबाद नवाबशाह मीरपुर ख़ासि कोटली बदीन कंबर ठटे मिठी बोज़ार वॾा पीर जो ॻोठ टंडे बागे जे स्कूलनि में तक़रीबूं थड़ी मोहब्बत थारू शाह उबावड़ो जमाल शाह पिरियाले ऐं ॿियनि शहरनि जे तालीमी इदारनि में भी सकाफ़ती रंग निर्वार घोटकीअ में जज़कम जी सकाफ़ती तक़रीब फनकारनि तरफ़ां सुरंडी वरखा घुटजाणी वरसां ॻोठ मीर खान कालरो में मच कचहरी फनकारनि माण्हुनि खे झुमाए छॾियो। जोई में जमीनी तकरार तां चाचे हथा भाइटो कतल। ॻोठ वारिस जमाली में जमीनी तकरार तां चाचे पंहिंजे भाइटे आबिद जमाली खे क़तल करे छॾियो। पाकिस्तान चैंपियंस ट्रॉफी में हार्वर्ड मॉडल कंहिं भी सूरत में क़बूल न करण जो फ़ैसिलो करे छॾियो। पीसीबी जो चवण आहे त भारत लाइ न्यूट्रल हंध ते खेॾण जो फॉर्मूलो थियो त कॾहिं भी भारत में रांदि न खेॾी वेंदी। पाकिस्तान खिलाफ आखिरी वनडे मैच में 304 रन जो टारगेट हासिल करण लाइ ज़िम्बाब्वे जी बैटिंग एरोन जी 50। पाकिस्तान तरफां कामरान गुलाम जी शानदार सेंचुरी। अब्दुल्ला शफीक जी 50।